कैसी सहंदे सूर ओ साथी कैसी सहंदे सूर। घड़ी घड़ीअ में घाव नओ ऐं विख विख ते वहलूर साथी कैसी सहंदे सूर। दे सजे में छेड़ियल ॾेंबू ॾे धणिन खे दंग हणन। विख विख ते से वेड़ी चन खे वारियो वारियो वंग हणन। सूरन मारियल सांगियड़न जा 14 ॾिस पिया चंग चुरन। पंहिंजे घर में मर्ज़न मारियल मारवाड़ा मजबूर कैसी सहंदे सूर ओ साथी कैसी सहंदे सूर। खून असांजो पीअंदे पीअंदे पापिन कयड़ा पेट वॾा। खून असांजो पीअंदे पीअंदे पापिन कयड़ा पेट वॾा। गिड़काए विया ज़ालिम कई मज़लूमन जा मास हॾा। ज़र ज़मीन जा मालिक बणजी ठाहे वेठा ऐश अॾा। मोहर ज़बान ते मारवड़न जे नाहे कुछण दस्तूर साथी कैसी सहंदे सूर ओ साथी कैसी सहंदे सूर। हिते हलन पिया कई हज़ारे वनी ऊनट जा वापारी। हिते हलन पिया कई हज़ारे वनी ऊनट जा वापारी। आड़ वठी इस्लाम संधी गद्दार कंदा ही गद्दारी। वरी कंदा नीलाम नओ ही पैसे जान पूजारी। मताड़े वांगी वनी न विकजी धोखे खा रह दूर कैसी सहंदे सूर ओ साथी कैसी सहंदे सूर। साईं जीअं सिंध मुतहदा महाज जो हिकु ॿियो हिकिड़े यूनिट जो अॻवान आहे। वो दरअसल इन दोस्त का जूनियर हो पर हुन पोइ देर सां ॿुधायो त ॻाल्हाइण चाहियां थो। तंहिंजे करे माज़रत सां उनखे गुज़ारिश कंदा त हू अचे ॻाल्हाए। ईंदड़ इनकलाब असांजा गयूर सिंधियो ऐं लतीफ़ जे धरतीअ मां जन्म वठंदड़ पाक सिंधियो जिए सिंधु देश जिए रहबर आज़म साईं जेम्स साईं मुंहिंजा हिते नंढियुनि छोकिरियुनि जा जेके प्रोग्राम थिया नंढियुनि छोकिरियुनि जेके टेबलो कया से ॾिसी करे जेका दिलि ख़ुशि थी आहे उन जो शायदि असां ज़िक्र इन्हनि लफ़्ज़नि सां न करे सघूं पर असांजो जॾहिं टॉपिक आहे लतीफ़ ऐं सिंध त असांखे वधीक ज़ोर जेको आहे सो सिंध ते ई ॾियणो पवंदो। सिंध ते जेका आहिनि ॻाल्हाइणा पवंदा। हाणे जेकर असां सिंध जे मसइलनि ते ॻाल्हायूं था त को हिकिड़े तरफ़ ध्यानु नथो वञे त हिन मसइलो हिकिड़ो मसइलो हुजे त उन खणी ॻाल्हाइजे ऐं माण्हू हुते जो हुते कमु पूरो करे छॾे। पर मंदिरनि ते हमला न्याणियुनि जो गुलामियूं उन खां अलावा लोड शेडिंग करप्शन उन खां अलावा उल्टी जो बीमारियूं छा तव्हांखे ख़बर आहे जेके 500 ॿारड़ा मुआ आहिनि थर में उन्हनि मां के चेगवेरा थियनि के लेनन थियनि के मार्कस थियनि ऐं के अञा वॾा वॾा उहिदा माणींदा। इन हवाले सां पंहिंजी सिंध उन ते थोरो ॻाल्हाईंदा हलूं त थोरो नफ़सियाती हवाले सां या खणी चइजे त हिकिड़ो उनखे तरतीब ॾियण सां त को बि माण्हू सिंधी उन करे आहे जो संदसि ऐं संदसि वॾनि जो नातो सिंधी क़ौम जे माण्हुनि सां आहे। हू सिंधी ॿोली सिंधी मुफ़ाद सिंधी तारीख़ सिंधी किरदार ऐं सिंधी पंहिंजाइप जो हिकु जुज़ आहे। उन करे ई असांखे सिंधी क़ौम जा गजल मुफ़ाद वधीक प्यारा आहिनि। उन करे ई असांजी चाल चलत उथा वेठी रहणी कहणी रीतन रस्मन विंदरन वरन मां सिंधी सकाफ़त जो इज़हार थिए थो। साॻिए ई तरह को बलोच पख्तून सराइकी पंजाबी वियतनामी फ्रांसी जर्मन अंग्रेज़ वग़ैरह उन करे आहे जो उहे पंहिंजे पंहिंजे वतन ऐं क़ौम सां वास्तेदार आहिनि। साॻी तरह असीं सिंधी आहियूं देश जे हवाले सां सॼी दुनिया जा भाइर आहियूं पोरत भाईपीअ जे हवाले सां उन करे असीं दुश्मन आहियूं हर उन समाज टोले या तबके जा जेको पंहिंजा नाजाइज़ फोरू या धाड़ियल मुफ़ाद कंहिं बि मज़हब शरीयत सियासत या ठगीअ जी आड़ में या ज़बरदस्ती असांजे मथां दुनिया जे पोरत अवाम जे मथां महण घुरे थो असीं फुलट जो निज़ाम मिटाए उहो निज़ाम क़ाइमु करणु घुरूं था जंहिंमें सुलझणाई सेबताई सचाई सूरियाई ऐं सुजाण हुजे। आख़िरीअ में आऊं ही शेर चई पंहिंजी जाइ वठंदुसि। ज़िंदगी ते नाहे कोई भरवसो देश खे ठाहे वठो ठाहे वठो। ज़िंदगीअ ते नाहे कोई भरवसो देश खे ठाहे वठो। जे सियासत ते था लड़ो बेशक लड़ो जे सियासत ते था लड़ो बेशक लड़ो जे अक़ीदा था रखो ता भल लड़ो कौम लाइ लेकिन सभई गॾिजी उथो देश खे ठाहे वठो। देश बेशक नेमते अल्लाह देश बेशक नेमते अल्लाह देश पंहिंजी जान पंहिंजो साह देश आ जीअरे मुवे अजो ऐं अमुन पाण खे देश आहे जीअरे अजो ऐं अमुन पाण खे हाणे आज़ाद घुर्जे वतन पाण खे हाणे आज़ाद घुर्जे वतन। साईं इन सां आऊं पंहिंजी तकरीर जो इख्तिताम करियां थो। थैंक्स अ लॉट।